बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। सिविल अस्पताल जैक बाबाजी लेडी डॉक्टर में कोरोना वायरस ज़ाहिर, डेप्यूटी कमिश्नर भी तस्दीक करे छॾी। सिविल अस्पताल जे 46 ॼणनि जी टेस्ट कराई वई, जंहिंमां कायदे आज़म रोड जी रहवासी हिंदू डॉक्टराणी में वायरस जी तशख़ीस थी आहे। ज़िले में टोटल मरीज़नि जो तादाद 12 थी वियो आहे। डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली क़ादरी। जैक बाबा जे ॻोठ हाजी झंडो ख़ान केहर में प्लाट जे मामले तां केहर बरादरी जी ॿिनि धुरिन में झेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में ग़ुलाम फरीद, अब्दुल नबी, इरफान, आबिद, ज़फ़र, सजण, माई सिकंदर ऐं माई इख्तियार शामिल। ग़ुलाम फरीद ऐं अब्दुल नबी गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल। खानपुर वेझो रहीमाबाद थाने जी हद ॻोठ पंजोशर जे रहवासियुनि जो भट्टी बरादरी पारां फसल के बाह ॾियण ऐं घरनि ते हमिलो करण ख़िलाफ़ निसार सहंदड़ो, बुलंद खान सहंदड़ो, इमरान सहंदड़ो ऐं मुनीर सहंदड़ो जी अॻवानी में एहतजाज कयो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त असांजे ॻोठ जो नौजवान अबू बकर पुट भाॻियो सहंदड़ो भट्टी बरादरी जी छोकिरी इरम धीअ साहिब ॾिनो सां अदालत में प्यार जो परणो कयो हो। उन बाद हाणे भट्टी बरादरी जा माण्हू असां मथां हमला करे रहिया आहिनि। पुलिस जा आला अमलदार वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कनि। बोज़दार वॾा वेझो यूसी सबड़ खान रिंद जे ॻोठ रतो खान सियाल में हिकु टंग खां माज़ूर 50 वरहनि जी औरत मसमात साराम मलाह ऐं 4 वरहनि खां गुर्दनि जे मर्ज़ में मुब्तला पुट शौकत अली मलाह मसीहा जे इंतज़ार में खट ते पयल। पुट जे डायलिसिस लाइ गंबट वींदे रोड हादसे में टंग कटिजी वई। पुट बीमार बिस्तरे ते पयल आहे, वस वारा मुंहिंजी मदद कनि। असांजा मासूम ॿारड़ा फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहिनि। माज़ूर माउ ऐं बीमार पुट पारां वस वारनि खे अपील। खानपुर जे ॻोठ कमरुद्दीन पहोड़ जे रहवासियुनि जो नापरकोट थाणे ते कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाज। पहोड़ बरादरी जे माण्हुनि हाजी मूसा पहोड़, मोहम्मद इस्माइल पहोड़, मुमताज़ पहोड़, कायमुद्दीन पहोड़, अब्दुल मजीद पहोड़ औरतनि तोड़े मासूम ॿारनि सां गॾिजी रहीमाबाद शुजरा रोड ते धरणे दौरान दाहियो आहे त नापरकोट पुलिस हादी बख्श पहोड़ ऐं अब्दुल सुभान पहोड़ जे चवण ते असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। SSP शिकारपुर नोटिस वठे। हेडलाइंस का पोइ रुख कयूं था तफ़सीली ख़बरुनि जो। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जी आमद थींदे ई मुनाफ़िक़ोरनि खाइण पीअण जी शयुनि जा अघ वधाए छॾिया आहिनि। शिकारपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे हकीम जतोई। जो लॉकडाउन के 35 ॾींहं मुसलसल जारी आहे। इन हवाले सां जेके शिकारपुर जो जेके शहरी आहिनि उन जेको समाजी फ़ासिलो रखण जी जेके सिंध हुकूमत तरफ़ां जेके अहकामात कया उनखे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾिया आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त जीअं रमज़ान शरीफ़ जो अॼु ॿियो ॾियारो आहे, उन हवाले सां जेके हितां जा जेके शयुनि जा अघ जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। जेके ग़रीब आहिनि, बेपोज जेके माण्हू आहिनि, उन्हनि ते ई जेको आहे त इहो ख़रीद करे नथा सघनि। हिते शहरनि जो चवणो त जेकी खंडु हुई उन ते 10 रुपया, जेको अटो हुयो उन ते 10 रुपया, मतिलबु त हर शइ ते अघ जेके बीणा करे छॾनि। जेकी मच्छी आहे ऐं गोश्त आहे उन्हनि जा अघ बि बीणा थी वञनि, जंहिंजे करे हिननि जो जेको वठण खां सफ़ा परे थी विया। हिननि जो चवणो त ख़ुदारा रमज़ान शरीफ़ जे हिन भलारे महीने में हुकूमत खे खपे त हिन जेके अघ वधियल आहिनि इनखे घटायो वञे त जीअं ग़रीब बि रमज़ान जा रोज़ा रखी ऐं रोज़ा खोले सघे। शिकारपुर खां हकीम जो तो ई तफ़सील ॿुधाए रहियो हो। हाणे रुख कंदासीं गढ़ी खैरो जो, जिते लॉकडाउन सबबि दर्ज़ी सख़्त परेशान आहिनि। तफ़सील अमर सिंधी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, लॉकडाउन के दौरान जिते पूरी मुहिशियत तबाह थी रही है, उते ही पुरियत दर्शको कम कंदड़ वीचारा भी सख्त परेशानी जो शिकार थी रहा हैं। ऐं ही जेकी रोज़ कमाइण वारा माण्हू हुआ, अचो त उन्हनि जो दर्द उन्हनि जे ज़बानी ॿुधूं था। बाज़ार तक़रीबन 22 तारीख़ मथे थी विया आहिनि लॉकडाउन फुल असांजे लाइ। हाणे रमज़ान शरीफ़ जो ईद आहे, असांजो जेको आहे त बाज़ार मुकमिल बंदि थी वियो आहे। असां परेशान आहियूं जो हाणे ईद आहे, असां ग़रीब माण्हू जेको आहे त असां काॾे वञूं ऐं कीअं गुज़ारो पंहिंजो करे सघूं था। सॼे साल में असांजो 3 ॾींहं रमज़ान शरीफ़ जा ईंदा आहिनि। असांजा नंढा बच्चा, असां काॾे वञूं?
असां महीनो लॉकडाउन 40 ॾींहं लॉकडाउन असां घर में वेठा असां का शइ न खाइण जे लाइ यार असांखे को फंड मिलियो आहे न असांखे को पैसा मिलिया आहिनि। हे तव्हां ॾिसो हेॾे मथे असांजा तख़्ता ख़ाली पिया आहिनि दर्दी असां कुराड़ा पीस असां काॾे वञूं ग़रीब मिस्किन माण्हू 2-3 कारीगर सभु ग़रीब बुखनि ते वेठा आहिनि। असांखे हुकूमत खे ख़ुदा रा असांजी इल्तिजा असां सां कुझु न कुझु महिरबानी कई वञे असांजे बचनि जो सफ़र गुज़र करे सघूं। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त 12 महीननि में असांजा ही ईदियूं ईंदियूं आहिनि जेको असांजो गुज़र सफ़र इहो हूंदो आहे। हुकूमत जो एतिरो लॉकडाउन सख़्त मां सख़्तु कंदी वञे थी पई त सम्झ में नथो अचे त असांजो गुज़र सफ़र कीअं थिए। असांजो हुकूमत सां इहो ई मुतालबो आहे त असां सां कुझु न कुझु सहकार कयो वञे। असांजो इहो मुतालबो आहे आला अमलदारनि खां त असांजो 12 महीननि में हिकिड़ो महीनो रोज़गार जो आहे उन में बि असां सां एॾी तकलीफ़ आहे जो असांजा दुकान बंदि लॻा पिया आहिनि। महिरबानी करे असांखे एतिरो रिलीफ ॾिनो वञे जो असां पंहिंजे बचनि जी रोज़ी कमाए करे पंहिंजा कर्ज़ लाहे सघूं ऐं पंहिंजे बचनि जो रोज़गार करे सघूं। मसइलो इहो आहे असां दर्दी असांखे जेको आहे ही 2 ईदूं हूंदियूं आहिनि असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा आहियूं कमाए करे। ठीकु आहे हाणे असां बिल्कुलु लॉकडाउन जा हिमायत कई आहे। असां 40 ॾींहं पूरा बेरोज़गार रहिया आहियूं। असांजा दुकान बंदि हुया। असीं पंहिंजे बचनि खे बुख गुज़ारे बुखनि में बि असां उन्हनि जा ॾींहं गुज़ारियासीं। हाणे असांजी रमज़ान शरीफ़ जी ईद आई आहे। असीं हुकूमत सिंध हुकूमत खां इहा असां गुज़ारिश कयूं था असां दर्दियुनि खे जेको आहे त ही 2-3 ॾींहं ॾिना वञनि जीअं असां पंहिंजे बचनि जी रोज़ी कयूं ऐं पंहिंजा कर्ज़ा बि लाहे सघूं। ऐं असां वटि अहिड़ा बि ग़रीब कारीगर आहिनि जेके रोज़ कमाए रोज़ खाइनि था। असांखे इहा महिरबानी कई वञे त असां पंहिंजो दुकान खोले या अधु दरवाज़ो हेठि करे असां पंहिंजी ईद जो गुज़ारो कयूं ऐं बचनि जे लाइ कपिड़ा ऐं ॿियो कुझु खाइण पीअण जो सामान वठी सघूं। नाज़रीन ही गड़ी खेरो जा पुरियत दर्जी हुया जेकी दाई रहिया हुया त असांजे सॼे रोज़ीअ जो बंदोबस्तु 2 ईदुनि में हूंदो आहे। ऐं जीअं त रमज़ान शरीफ़ जी हीअ ईद मथों अचे पई ईद उल फितर ऐं असां मुकमिल तौर लॉकडाउन जी हिमायत भी कई आहे ऐं 40 ॾींहंनि खां ताउन भी कयो आहे। पर हिन वक़्तु मसइलो इहो आहे त हिन ईद ते जेकॾहिं असांखे रिलीफ नथो मिले त असांजा बचा आख़िर कीअं पलजंदा। असां हुननि हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे ऐं हिकिड़ी इर्तिजा कई आहे त असांखे हिन ईद ताईं हल्को फुल्को रिलीफ ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे रोज़ी कमाए बचनि जो गुज़ारो करे सघूं। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी जेकब न्यूज़ गढ़खेरो। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़ ख़बर खां हक़ीक़त ताईं।